लहू कड़ी खैरे जो छो गरम थियो आ। मजलूम, गरीब, मिस्कीन, यतीम छो निकरी आया आहिनि। हिकिड़े ई बदमाश जेका निकरी आया आहिनि जंहिंजो नालो आहे शेरल डाकू। अरबपति, खरबपति, टरबपति काथों थियो। कल कलो गोदियां मिल्कतां, ज़मीना, दौलतां काॾां वतियूं। ॿाहिरे मुमालिक में जा पैसा रखियल आहिनि। पूरे खेल जो मदारी इहो बणियो वेठो आहे। इज़तां ख़रीद कंदो, दिल जकाबाद जे ज़मीर ख़रीद कंदो। सुवाल ई पैदा न आहे। हार जीत अल्लाह जे हथ में आहे। तूं ज़लील ख़्वार थींदे, शिकस्त तोखे यकीनी मिलंदी। हे जकाबाद सुरखुरू थींदो। सरदार मोहम्मद मियां जो पैनल खटंदो। अॼु उहा टिकेट 70 करोड़ रुपए में हासिल करे आयो आहे। इएं कतन न थींदो, न जकाबाद जी अवाम इएं थियण बि ॾींदो।